अस्सलामुअलैकुम दोस्तों, उम्मीद है सभी दोस्त ठीक ठाक ऐं खैर खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु मां तव्हां सां ॻाल्हि करण वारो आहियां तकरार ड्रामे जे बारे में। इन तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं असांजे चैनल ते नवां त ज़मीर जमाली चैनल खे सब्सक्राइब करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। दोस्तों मीर पंहिंजी भेण जी शक हाणे मूसा जे मथां कंदो ऐं हाणे हू मूसा खे पंहिंजो दुश्मन सम्झंदो। हैरिस नवाब खान इएं करण सां ॾाढो ख़ुशि थियो ऐं ॾाढो ख़ुशी कई। हैरिस नवाब खान मीर ऐं मूसा खे विरहाइण जो इहो कमु कयो आहे ऐं मीर ऐं मूसा हाणे पाण में टकरजी पवंदा ऐं सिजाउल खान मूसा जी तरफ़ दोस्ती जो हथ वधाईंदो ऐं उन सां पंहिंजो संगत बयानु कंदो ऐं मतिलबु पंहिंजो संगत ठाहींदो। हैरिस नवाब खान मूसा ऐं बावल खान खे धार करण लाइ हू तूफ़ान उन्हनि जे पोयां लॻाए छॾियो आहे ऐं हू मूसा खे ऐं बावल खान खे धार करण में नाकाम थी वेंदो ऐं सिजाल खान मीर ऐं मूसा जी चाल खे सम्झी चुको आहे ऐं सिजाल खान मूसा सां ठाव करे सॼी हक़ीक़त मूसा जे बयानु कंदो। वधीक वीडियो ॾिसण चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।